थी त है ब्रह्मणो तव्हां शराब ॾियण में ॾाढी तकड़ कई, जो राजा जो कोई भी कसूर कोन्हे। या आकाशवाणी ॿुधी ब्रह्मण वाइड़ा थी विया। राजा रंधिणे में वियो, पर उते पुरोहित खे न ॾिसी हेकारी वाइड़ो थी वियो ऐं गुज़िरियल सारी ॻाल्हि अची ब्रह्मन खे ॿुधायईं ऐं बेहोश थी राजा पृथ्वीअ ते किरी पियो। ब्रह्मन राजा खे होश में आणे चयो त हे राजा, भावी ॾाढी प्रबल आहे, जेतोणीकि तुंहिंजो कसूर कोन्हे, तॾहिं बि ब्रह्मन जो श्राप कंहिं बि उपाय सां मिटी नथो सघे। ब्रह्मन जे श्राप ॿुधी राजा व्याकुल थी हुननि जे पेरनि ते किरी वेनती करण लॻो त हे महात्माऊं, कृपा करे ॿुधायो त हिन श्राप खां मुंहिंजो छुटकारो कीअं थींदो। तॾहिं ब्रह्मन राजा खे चयो त तव्हां ॿई भाउर कुटुंब समेत महाबली काकश राक्षस ज़रूर थींदा। सारो संसार तव्हां खां डिॼंदो। महादेव खां वरदान पाए तव्हीं देव देवताउनि खे भी जीतींदव। तव्हांखे संत कुमार ऋषि मिलंदा। पोइ तव्हां उन्हनि खां उपाय पुछिजो। उन जे उपदेश सां तव्हांजे कल्याण थींदो। एतिरो चई सभु ब्रह्म उतां मोकिलाए हलिया विया। सॼे शहर में हीअ ख़बर बिजलीअ वांगुरु पखेड़िजी वई। लोक घणो अरमान करण लॻा। हेॾां हू राक्षस पुरोहित भॼी वियो ऐं असुल पुरोहित खे लिकल जाइ तां कढियो। तंहिंखां पोइ झंग ॾांहुं हलियो वियो ऐं वरी कपटी मुनीअ सां मिलियो, जो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं पाण जहिड़ीअ हार खाधलनि राजाउनि खे चिठियूं लिखी मोकिलियाऊं त हिन तरह प्रताप भानुअ खे श्राप मिलियो आहे। तंहिं करे तव्हीं तयार थी अचो त उन खां राज खसियूं। एतिरो ॿुधी उहे राजाऊं पंहिंजे लश्कर संभारे बिगल बाजा वॼाईंदा चइनि पासनि खां राजधानीअ खे घेरे विया। ॾाढी खौफ़नाक युद्ध लॻी। राजा प्रताप भानुअ जे तरफ़ जा सभई सूरमा हिकु हिकु थी मारिजी विया। अंत में पाण राजा भी पंहिंजे शूरवीर भाउ अरमंदन समेत मारिजी वियो। सत्य केतुअ जे कुल में को भी अहिड़ो कोन बचियो जो पितरनि खे पाणी ॾे। अहिड़ीअ तरह दुश्मन फतह जे ढोको वॼाईंदा नगर में घिरी विया ऐं पंहिंजा कारोबारी मुक़ररु करे हर को राजा पंहिंजे पंहिंजे मुल्क रवानो थी वियो। यज्ञ वकल मुनीअ चयो त हे भारद्वाज, जॾहिं कंहिंजी क़िस्मत खरे थी तॾहिं हुन जे लाइ रेतीअ जा कणा भी पर्वत बणिजी पवनि था। पिता यम समान थी पवे थो ऐं रसी सर्प समान नज़र अचे थी। श्री कृष्ण भगवान की जय। श्यावर रावण जे जन्म जी कथा ऐं ॿियनि राक्षसनि जे जन्म जो हाल। ऋषि यज्ञ वकर चवण लॻो त हे भारद्वाज, उन्हनि राक्षसनि जूणी कीअं पाती उहो तोखे ॿुधायां थो। ब्रह्मा जे पुत्र पुलसत्य ऋषि तंहिं हिकु दफ़े मेर पर्वत जे वञी तपस्या कई। उते
देवताउनि ऐं ऋषीश्वरनि जूं कन्याऊं अची रांदि कंदियूं हुयूं, जंहिं करे पुल सत्य जे तपस्या में विघ्न पवंदो हो। हिकु दफ़े पुल सत्य मुनीअ क्रोध करे चयो त जेका कन्या हिते ईंदी उनखे गर्भ थींदो। इहो शराब ॿुधी कन्याउनि उते वञणु बंदि कयो। हिकु दफ़े इत्तेफ़ाक़ सां त्रिबिंद जी कन्या भुलिजी उते हली वई त उमालक गर्भवती थी पई। तॾहिं तृणबिंद्रा उहा कन्या कुल सत्य खे ॾेई छॾी। उन मां महाज्ञानी विश्रवा पैदा थियो। विश्रवा खे कुबेर ॼाओ, जंहिंखे ब्रह्मा पुष्पक विमान ॾिनो ऐं हू लंका में अची रहियो। उन वक़्तु समाली राक्षस पंहिंजे कन्या ओक्सीअ खे वठी फिरी रहियो हो। उन लाइ त को लाइक़ु वर मिले। कुबेर खे ॾिसी उन ख़्यालु कयो त मुंहिंजे धीअ खे बि अहिड़ा परताबी पुट हुजे। तॾहिं उन पंहिंजी कन्या विश्रवा खे परणाए छॾी। केसकी विश्रवा जे आश्रम में आई ऐं उन वक़्तु संझा जे वक़्तु हो। ऋषिअ उन जे मन जी इच्छा ॼाणी वरिती ऐं चयो त तूं शाम जे वक़्तु पुत्र कामना लाइ आई आहीं। सा तुंहिंजी इच्छा पूरी थींदी, पर उहो तुंहिंजा बालक पापी थींदा। तॾहिं केकशीअ चयो त छा तव्हां मां मूंखे पापी पुत्र पैदा थींदा? तॾहिं ऋषिअ चयुसि त मुंहिंजे फ़क़ति हिकिड़े पुत्र धर्मात्मा थींदो। केकशीअ मां रावण, कुंभकर्ण, भीषण ऐं सुपर्णखा उत्पन्न थिया। ब्रह्मा जे श्राप करे सभई पाप रूप थिया। अहिड़ीअ तरह प्रताभानुअ पंहिंजे सॼो परिवार समेत राक्षस जूण पाती। राजा प्रताभानु रावण थियो, जंहिंखे 10 सिर ऐं 20 ॿाहूं हुयूं ऐं उन जे नंढो भाउ अरमनजन जो नालो कुंभकर्ण थियो ऐं धर्म रुचि वज़ीर उन जे नंढो भाउ भीषण थियो ऐं विष्णु भॻवान जो वॾो भगत थियो। उन जा ॿिया कुटुंब जा भाती भी राक्षस थिया, जो सभु पापी, दुष्ट ऐं गौ ब्राह्मणनि खे सताइणदा थिया। रावण जे संदसि 2 भाउरनि ॾाढी तपस्या कई। रावण हिक ॿिए पुठियां पंहिंजा 9 सिर होम कया ऐं 10हों सिर बि कपण ते हो त ब्रह्मा मथसि राजी थी खेसि वर घुरण लाइ चयो। रावण ही वर घुरियो त मनुष्य ऐं बांदरनि खां सवाइ ॿियो कंहिंजे हथां मारियो न वञे। ब्रह्मा तथास्तु चई कुंभकर्ण खे चयो, जंहिं 6 महीना निंड घुरी वरिती। जॾहिं भीषण जे वारो आयो, तॾहिं उन भॻवान जे चरण कमलनि में निर्मल प्रीत थिए इहो वर बि वरितो। ब्रह्मा सभिनी खे वरदान ॾेई हलियो वियो ऐं राक्षस बि ख़ुशि थींदा घर ॾांहुं मोटिया। रावण जी हाक ॿुधी मय नाले दैत पंहिंजी धीअ मंदोदरी खेसि परणाए समुंड जे विच में त्रिकोट नाले पर्वत ते ब्रह्मा जे रचियल हिकिड़ो वॾो किलो हो। उनखे मय दैत वरी मरमत कराए मंझसि अनेक रमणीक सेना महल
बणाया ऐं संदसि नालो लंका रखियाईं। रावण जी उहा राजधानी हुई। हिकिड़े भेरे कुबेर ते चढ़ाई कई। खांउसि पुष्पक विमान खसे वरिताईं। भला सोली पवंदी आहे त धूड़ मां बि धन थी पवंदो आहे। सो हिकिड़े पाण बलवान थियो। सभु सेना जोर वारी टियों कुंभकर्ण भाव बि होसि प्रतापी। उहो रावण पंहिंजी राजधानी कायम कई। बड़े कृष्ण भगवान की जय। बीच में है ना